बल्दियाती चूंड मुहिम में तेजी अची वई। टाउन कमेटी ख़ैबर जे टिन वार्डन ते जमायत उलमा इस्लाम पीपल्स पार्टी ऐं आज़ाद पैनल पारां रैलियूं कढियूं वयूं। JUI जी रैली जी क़यादत टाउन जे टिन्ही वार्डन जे उम्मीदवारनि मौलाना रजिब नूह पोटो, सैयद इरफान शाह ऐं कारी मोहम्मद अली खोसो कई। रैली फारूक आज़म मस्जिद खां निकिती, जेका टिन्ही वार्डन मां थींदी नेशनल हाईवे ते पहुती, जिते मौलाना असदुल्ला खोड़ो ख़िताब कंदे चयो त 15 जनवरी ते हक़ ऐं सच जी फतह जो ॾींहुं आहे। ऐं सलाम पेश थो करियां 15 जनवरी ते किताब ते ठपो हणी मज़लूमनि जे साथियुनि खे कामयाब करायो। इन मौक़े ते जमायत जे टिन्ही वार्डन जे उम्मीदवारनि रजिब अली नूह पोटो, सैयद इरफान शाह ऐं कारी मोहम्मद अली खोसो चयो त जमायत आलमनि ऐं सालिहनि जी जमायत आहे। किताब ते ठपो हणी आलमनि खे कामयाब करियो। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।